गुज़िरियल ईद मज़े जी न थी। ख़ैर आहे, हुई बि त मिठी ईद। हीअ ईद बाक़ाइदा कबी, बाक़ाइदा साहब जा खीसा ख़ाली कबा, ख़रीदारी बि कबी। अज तो शमा सफ़ा बरे पई बरे। हाँ बरे बि थी ऐं ठरे बि थी। ठरंदी हूंदी पंहिंजी ख़ुशी में ऐं वरी ॿरंदी हूंदी मुंहिंजी ख़ुशी में। साईं मुंहिंजा सदाईं रुगो तंज़ुनि जा तीर खयों थो घुमे। अड़े साईं, जेकॾहिं मुंहिंजे वस में हुजे त तंज़ छा, असली तीर खणी घुमां। पर छा कयां, बेवस आहियां, मजबूर आहियां, मजबूर आशिक मजबूर भले केॾो बि कंधार हुजे। तुंहिंजी मूंसां दिलि न आहे, मां सम्झी वई आहियां। अड़े साईं, अॻे त मुंहिंजी हेतिरी दिलि हुई, हाणे त मुंहिंजी दिलि दिलो ई मटको थी वई आहे। तोसां त मुंहिंजी मटके जेॾी दिलि आहे। भला मूंखे ॿुधाए त कहिड़ो सबूत आहे? अॼु ईद जी प्लानिंग कई आहे। भला ॿुधाए घणी शॉपिंग कराईंदे? अड़े साईं, ही त कुर्बानी वारी ईद आहे। असल जानवर कुर्बान कबा, पाण खे सीर थोड़ा ई ॾींदुसि। न न, अल्लाह न करे, तूं पाण खे छो सीर ॾींदे भला? अड़े साईं मुंहिंजा, सदको थींदुसि तोतां, ऐं तोतां कुर्बान थींदुसि। पंजनि वॾनि जी जमा पूंजी समूरी तोते तबाह कंदुसि। तबाह? छा मतिलब आहे तुंहिंजो? अड़े साईं, ऐं हातिम ताई जे ख़ानदान ऐं हातिम ताई जा समूरा रिकार्ड टोड़े छॾींदुसि इन ईद ते। हा, तव्हां वेही ॾिसजो न। मूंखे लॻे थो त साईं मुंहिंजो सचो आहे। सचो आहे न, तॾहिं त बचो आहे। ओ मुंहिंजी महबूबा जहिड़ी बकरी, ओ सॉरी, मुंहिंजो मतिलबु त बकरी जी महबूबा। इन में माइंड करण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? अॼुकल्ह माण्हू टके जा थिया आहिनि ऐं बकर लखनि में पिया विकामजनि। ॾिस जानी, मां तुंहिंजे ॻाल्हाइण में ई सम्झी वई आहियां। शुक्र आहे, मूं मां कुझु हासिलु त कई। जेकॾहिं नसीब में मेलो न थियो पोइ यादि त कंदीअ न। ओ मिस्टर, पंहिंजी ज़बान खे ब्रेक हण। मुंहिंजी मन मिठी, मां मिड़ई मज़ाक पियो कयां। ऐं तोखे ख़बर हुजे, मां मज़ाक जे मूड में न आहियां। जी संजीदा साहिबा, अॼु मां बाबा सां फाइनल थो कयां। ओके? जी जी, अस्सलाम वालेकुम, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अची विया मुंहिंजा साईं? न न, आउं त अञा रस्ते में आहियां। ए साईं, आउं त कॾो को घर पहुची वियुसि। तव्हां पहुची विया आहियो त मां बि पहुची वियसि। वाह 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 वाह, छा त टाइमिंग आहे। तव्हां बची वियो ऐं आउं बची वियुसि। बिल्कुलु। मां सोचां पई फ्रेश थी अचां। फ्रेश? ओ फ्रेश 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 माना ताज़गी। हाँ वाह वाह, मूं बि पारो थो मूं भला कंहिंखे थो वणे। छा? मुंहिंजो मतिलबु आहे त तव्हां भले फ्रेश थी वठो साईं। हा, हाणे बस बि कयो साईं। बस कयां माना हींअर बस कयां, थोरी देरि खां पोइ वरी ॻाल्हायां, ईअं न? बिल्कुलु हुज़ूर, मुंहिंजा साईं, जीअं तव्हांजो दिलि वणे ईअं ई कयो। तव्हां भले फ्रेश थी वठो। यस, फ्रेश थी अचां। फ्रेश फ्रेश। अमा, बाबा अची वियो? हा पुट, हाणे पहुतो आहे। पोइ त ठीकु आहे। तुंहिंजो को कमु आहे छा? ज़रूरी आहे मां, कम वारो माण्हू आहियां, कम ई त हूंदो। हा साईं, वॾो कम वारो आहीं। मूंखे ॿुधाए त सही, अॼु ॾींहं ताईं तो कहिड़ो कमु कयो आहे? अमा, मां भले पाण कमु न कयां, पर ॿियनि खां कमु मां सुठे तरीक़े सां वठी सघां थो। आयो आहे वॾो शहज़ादो, इहे ॿिलीअ वांगुरु ख़्वाब में छीछड़ा ॾिसणु छॾे ॾे।
पुट ॾे ख़बरचार ॿियो त ख़ैर लॻो पियो आहे न को कमु अथई छा? हा हा बाबा अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे का सभु ख़ैरु लॻो पियो आहे। पुट अॼु तूं इहो कीअं पियो ॻाल्हाईं? ज़बान सां जीअं ॻाल्हाइबो आहे। भला ॻाल्हि त ॿुध, तुंहिंजी तबियत त ठीकु आहे न? हा हा ठीकु लॻी पई आहे बाबा। बाबा छा पुट चओ न। बाबा मूंखे हिकिड़ी छोकिरी पसंदि आहे। हाँ पोइ उहा तोखे पसंदि नथी करे छा? हा बाबा उहा बि मूंखे पसंदि करे थी। मतिलबु त ॿई हिकु जहिड़ा मिलिया आहियो ईअं न? न न बाबा साईं अव्हां भागनि वारा आहियो। अमर सां अव्हां जी जोड़ी ठहे थी, शुक्र कयो। सही थो चवी पुट सही थो चवी। मूं शुक्र घटि कया? हा बाक़ी सब्र जा सभु रिकॉर्ड टोड़िया अथई। बाबा महिरबानी कयो असां ॿिनि खे हिकु कयो। ठीकु आहे पुट, सुभाणे बाज़ार मां चकर हणी अहिड़ी लठ का हथ कयां जेका ॿिनि खे हिकु करे, पर माणे सां सलाह करणी पवंदी। कहिड़ी? जेकॾहिं लठ न मिले त? बाबा लठ छा मतिलबु? तूं डिॼ न पुट, आशिक पिया कुट पाइनि ईअं जीअं उठ पटण ते कुटबो आहे। मूंखे ई खणी ॾिस पियो। वाह बाबा वाह, मुंहिंजी मोहबत खे मज़ाक था सम्झो? तूं वरी पंहिंजे पीउ खे चरियो थो सम्झी? हाँ? हल हल वञी पंहिंजी पढ़ाई खे लॻ हल। हेठि त आहे? हा हा ठीकु त आहियां पर सम्झ जीअं ठीकु न आहियां। थियो छा आहे? फोन नथो खणे। यार एरोप्लेन मूड ते हुई। वॾो माण्हू आहे साईं, पंहिंजे पाण खे छा थो सम्झे? प्लीज़ अलीज़ा हिन वक़्तु मां तमामु घणो परेशान आहियां। छा कजे? साईं जो मूड कीअं ठीकु थींदो? बसि बाबा अचे जे सॉरी करीं त पोइ मूड ठीकु बि थी वेंदो। तूं पंहिंजे पीउ खे बि अलीज़ा सम्झे वेठो आहीं। तुंहिंजी बि ग़लती हूंदी आहे त मां पाण माज़रत कंदी आहियां। जेकॾहिं न मां तो वांगुरु मज़ाक ते शुरू थियुसि त पोइ सभिनी मश्करनि खे मोकल अथई। आख़िर थियो छा आहे? हीर रांझा, सोणी जा बिहार, ससी जा पुनू, लैला जा मजनू, अनारकली जा शहज़ादा सलीम। बसि मां फ़ोन ऑफ थो कयां पर ॿुध। हलो 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 आपका मतलूबा नंबर दूसरी कॉल पर मसरूफ़ है, बराए मेहरबानी इंतज़ार कीजिए। हणंदो हूंदो पंहिंजी महबूबा खे मखण, वरी ट्राई करे थो ॾिसांसि। आपका मतलूबा नंबर दूसरी कॉल पर मसरूफ़ है, बराए मेहरबानी इंतज़ार ॻाल्हा कीजिए। ॻाल्हा हणंदो हूंदे पंहिंजी महबूबा खे डायलॉग त मां तोखां सिवा मरी वेंदुसि ऐं चवंदो हूंदो मां आशिक़ आहियां ऐं दुनिया जी कंहिं बि ताक़त खां नथो डिॼां। उन ॾींहुं कुतो ॾिठई भली भली वञी घर पुॻो, साह पियो वञे त कुते खां। हा जिगर कर ख़बर कमु किथे पुॻो? यार ॾाढा वस कया अथमि, कसम सां ॾाढा वस कया अथमि। आसमान ते चढ़ियो बीठी आहे ऐं यकीन कंदे बेइज़ती बि एॾी थी करे। अड़े यार बेइज़तियूं त सभु महबूबाऊं कंदियूं आहिनि। तूं उहो मुड़ुसु माण्हू आहे जो मञींदो आहे, असां पारां त मञंदा ई न आहिनि। मूंखे त का सलाह ॾे। हुकुम कर। बाबा सां ॻाल्हि कई अथमि। वड़े जवान वाह, पोइ? बाबा त मार ॾियण जूं बि धमकियूं ॾिनियूं। जेके बि पातर नसीब में अथई न से खाई वठिजांइ, बाक़ी इहे धकनि जा निशान आस्ते आस्ते लही वेंदई। बाक़ी इहे मोहबत जा धक न सॼी ज़िंदगी कोन विसरंदई। हर रुपया फट उथलंदई। हूअं बि तो पादरनि जो ॾाढो आहे। बसि छॾ तुंहिंजे ॻाल्हि खे, मूंखे ख़बर आहे सॼी। राशू मां मज़ाक जे मूड में बिल्कुलु बि न आहियां। बसि त पोइ ॿुध। ॿुधाए। जेकॾहिं न बाबा लिफ्ट नथो करावई त अम्मा जो पासो खण। पिणे जी तुंहिंजी माउ जे साम्हूं हिकु बि न हलंदई। सम्झ। ओके ओके। सलीम पुट उथी हलो नाश्तो कर। मां न कंदुसि नाश्तो। ठीकु आहे, तुंहिंजो पेट भरियल आहे त तुंहिंजी मर्ज़ी। अजीब क़िस्म जी मां आहे, हिकिड़ो दफ़ो बि इलाज कोन कयईं। छो इलाज कयईं? पेट में जाइ हूंदई त मानी खाईंदे न। अम्मा पेट में एतिरी जाइ आहे जो दुश्मन जे दर ते छॾे चो त अनाज खाई तबाह करे छॾियांसि। ठीकु आहे राणा,
पिणे अचे त हुन खां पुछां थी त कहिड़ो दुश्मन अथसि त उन जे दर ते तोखे छॾे अचे। ओ अम्मा तूं सम्झी छो नथी? तूं मूंखां पुछ त मां मानी छो नथो खावां? मथां ॾंद में सूर हुजनई ऐं मानी चॿाड़े न सघंदो हुजी। मूंखां पुछ त मां मानी छो नथो खावां? भला तूं ई ॿुधाए त छो नथो खाई मानी? बसि मां नथो खावां। ठीकु आहे पुट, तोखे बुख न आहे, तूं मानी नथो खाई त मां वञा थी। शाबस अथई अमड़, बच्चो बुख ते आहे, तोखे ज़रे जो बेसास न आहे मुंहिंजो। अबा तूं मानी नथो खाई त पोइ मां छा कयां? पंहिंजो मथो फाड़ियां? अम्मा तूं मूंखां पुछी छो नथी त मानी मां छो नथो खावां? चङो चङो, हाणे वेही तूं मूंखे ॿुधाए। मूंखे न कमु आहे न कार आहे, इहो ई सम्झ। हाणे रुॻो तुंहिंजी ॿुधंदसि वई। ॿुधाए। छा ॿुधायां? अबा दिमाग़ जाइ ते अथई। पहिरीं चई थो त मुंहिंजी ॿुध, वरी जॾहिं ॿुधण लाइ वेठी आहियां त चई थो छा ॿुधायां। तूं चुप करे हली मानी खा। मां बुख हड़ताल ते आहियां। अच्छा, माना त तुंहिंजो को मुतालबो आहे। मुतालबो माना मुतालबो, बाबा जवाबु ॾिनो आहे। अगरि जे तो जवाबु ॾिनो त पोइ बुख हड़ताल जो वक़्तु वधी सघे थो। ॿुधाए खणी भला त तुंहिंजो मुतालबो कहिड़ो आहे? बाबा खे चओ। अची विया साईं तव्हां? खिलो पिया? रोज़ रोज़ साॻी ॻाल्हि, अची वियो। हाँ, कॾहिं त का चेंज आणियो पाण में, कॾहिं त चओ बिस्मिल्लाह, कुर्बान वञा, सदको वञा। चङो चङो, हाणे आराम सां वेहो। न न, तव्हां हुकुम कयो त वरी उथी बीहां। हाँ, ॿुध भला, मर्दानी ॻाल्हि कजांइ, मतां औरतानी ॻाल्हि करी ऐं चवी त हलो त शॉपिंग ते हलूं। हा हा, मर्दानी सलाह। मतिलब त हू छोकिरी आहे न? किथे आहे? आहे त अलाए किथे। इहो आहे न पंहिंजो पुटु सलीम। हा, उन अंकल कयो आहे त अलीज़ा सां शादी कराए। हाँ, ए शादी बि को अंगल आहे? अरे चरी, शादी ज़िंदगी भर जो दंगल आहे। अरे वारो कर, पाणी जी बाल्टी का मुंहिंजे मथां हार। छो, ख़ैर त आहे? अरे ही बाहि ॾेई ऐं पुछी थी त ख़ैर त आहे? पुट खे सम्झाए पुट खे त ही ज़िंदगी भर जो दंगल आहे, इन ज़िद तां लही वञे। ऐं ॿी ॻाल्हि त ही वक़्तु इन फुज़ूल ख़र्ची जो नाहे। पुट जे मुंहं ते मोड़ ॾिसी माउ पीउ जो न अंदरि ठरी पवंदो आहे। हाओ, अबे अम्मा जो बि मुंहिंजी शादी ते ॾाढो आउं ठरियो हूंदो। बात उन्हनि खे ख़बर हूंदी ऐं मूंखे ख़बर। ॾिस न, पंहिंजी शादीअ ते बि पंहिंजे अङण ते धूल वॻा हुआ, तोखे सुठो कोन लॻो हो? अरे चरी, जॾहिं न धूल वॼंदा आहिनि त माण्हू चवंदा आहिनि त वॼ, असांजी त तबाही कई, हाणे इन्हनि जी बि तबाही कर। मतलब त ठुप जवाब। अरे साईं, तूं बि महल मौक़ियो ॾिसंदी कर, मथां कुर्बानी जी ईद पई अचे। कुर्बानी जे जानवर जे लाइ सोच त किथां वठूं, कीअं वठूं। हा, इहा त ख़बर आहे त ईद मथां आहे। इहा बि ख़बर अथई त कुर्बानी जे जानवर जा अघ किथे वञी पहुता आहिनि। असुल आसमान सां ॻाल्हियूं पिया कनि, आसमान सां। चङो, हाणे मूंखे पाणी जो गिलास त पियार। हाज़ुर, जेको तव्हांजो हुकुम। मुंहिंजी अखियुनि ते, मां हाणे थी खणी अचां पाणी। इते रख न। मुंहिंजी जान, मां कुर्बान। बाबा त मुंहिंजी ॻाल्हि न मञी, पर तूं टेंशन न कर, मूं अम्मा खे बाबा जी सुपारी ॾेई छॾी आहे। तोखे सफ़ा हू कोन्हे, ॻाल्हाइण जी बिल्कुलु बि ख़बर नथी पवे। हे ॾिस, ही मंज़र केतिरा ख़ूबसूरत आहिनि। अलीज़ा, आउं हिन वक़्तु इन कोशिश में आहियां त घटि में घटि ईदगाह अॻु पंहिंजी मङणी थी वञे। तुंहिंजी ज़बान ख़तरनाक आहे। पंहिंजे पीउ जी पंहिंजी माउ खे सुपारी ॾिनी आहे? अरे यार, बाबा खे मञाइण जो चयो अथमि। इहो ठीकु आहे, कोशिशि कंदो रहो। मां बि कोशिशि कयां थी, इंशाअल्लाह उमेद पूरी थींदी। सचाई कामयाबी जी कुंजी आहे। पाण हिक ॿिए सां सचा आहियूं, हिकु ॾींहुं ॿेड़ा पार थी वेंदा। बिल्कुलु। अलीज़ा,
पर जेकॾहिं अम्मा जो चवणु बाबा न वरितो न त पोइ बि मूं वटि हिकिड़ो ॿियो तरीक़ो आहे। तूं परेशान न थी। कहिड़ो? मां ॾाॾा खे घणो प्यारो आहियां, उन खे मैदान में लाहींदुसि, बाबा उनखे जवाबु कोन ॾींदो। ओहो, आखिर ई ॻाल्हि खे सम्झे छो नथी? सलीम जी मंगनी घणा दफ़ा सम्झायो अथमांसि त मूं वटि हिन वक़्तु सलीम जी मंगनी जे लाइ गुंजाइश नाहे। मथां ईद बि आहे ऐं क़ुर्बानी जी बि तयारी करणी आहे ऐं मथां वरी संदसि शॉपिंग बि थींदी। पोइ इहो ख़र्चु थींदो कीअं? ऐं त इहो बि सोचां त ईद जो ख़र्चु किथां निकिरंदो, कीअं थींदो ईद जो ख़र्चु? मूं बि हिकिड़ी ॻाल्हि सोचे छॾी आहे। फ़िलहालु तव्हां सलीम जी मंगनी जे बारे में सोचा ई कोन थो। हा, गुंजाइश ई कोन्हे, सोचबो वरी किथां। हा, फ़िलहालु ईद खे त मुंहुं ॾियूं, पोइ ॾिठो वेंदो। वरी केरु अची वियो? अचां थो। अरे बाबा साईं तव्हां अचो बाबा साईं, अंदरि अचो या वापसि वेंदो? अचो। अचो, डिॼो न बाबा, तव्हांजो पंहिंजो घरु आहे, तव्हांजे पुट जो घरु आहे। लहरायो छो पिया? तव्हां त ईअं पिया लहरायो ॼण पहिरियों दफ़ो आया आहियो। वेहो। ॾियो ख़बरचार बाबा। ख़ैर त आहे न? ॿुधाए वई कोन, ईअं ई ओचिता हलिया आहियो। बसि पुट, सोचम त हाल अहवाल उते वञी कंदुसि। बाबा साईं भला मानी जो अहवाल ॾियो। असां त हींअर चांहि पीओ वेठा आहियूं, तव्हांजे लाइ मानी तयारु करायूं? हा पुट, मानी बि खाए बि, पर हाल अहवाल खां पोइ। बाबा साईं अलाह साईं ख़ैर कंदो, छा थियो आहे? पुट, ख़ैर आहे बि ऐं नाहे बि, इज़त जो सुवाल आहे। बाबा साईं अलाह साईं ख़ैर कंदो, छा थियो आहे? पुट, तोखे त ख़बर आहे असां आहियूं ॻोठाणा माण्हू, अगरि को सेर आहे त असां बि सवा सेर आहियूं। बाबा साईं अलाह साईं ख़ैर कंदो, छा थियो आहे? पुट, हू आहे न लुकमान ॻोठ वारो, उन मूंसां शर्त रखी आहे। बाबा साईं तव्हां हाणे पंहिंजी उमिरि ॾिसो, अञा ताईं पिया शर्तूं रखो। बसि अबा, हाणे अलाए छा हयाती मूं बि तय कयो आहे त ज़िंदगीअ जी ही आख़िरी शर्त हूंदी, पर हुन लुकमान खे हाराइण ज़रूरी आहे। पर बाबा साईं अव्हांजी हाणे उमिरि कोन्हे या डुकण ऐं भॼण जी। पुट, ही डोर जो मुक़ाबिलो न आहे। पोइ भला छा जो आहे बाबा साईं? को वज़न खणणो आहे छा? पुट, हिन ईद ते गोश्त खाइण जो मुक़ाबिलो आहे। बाबा साईं इहो वरी कहिड़ो मुक़ाबिलो आहे? पुट, इहा जवानी हूंदी हुई न, सॼा डोर ईअं ई खाई वेंदा हुआसीं, ॾंड ॾाठूं बि मज़बूत हुयूं। पर बाबा साईं हाणे त तव्हां मस ॿ बूटियूं खाईंदो। तूं रुगो मुंहिंजा ही ॾंद हणा। शर्त वारो छेलो जे 10 मिंटनि में न खाधमि न त मुंहिंजो नालो मटाए छॾिजां बा। सोचे वठ बाबा, छा कयूं? बकर जी शादी करायूं, सलीम खे ॾंद हणायूं या अबो वठूं? ॿुधो, ई तव्हां छा पिया ॻाल्हायो? छो सही कोन ॻाल्हायमि छा? 3 मसला आहिनि। हा, मूं बि त 3 मसला चया आहिनि न। ॾिसो न, मां त चवां थी कुर्बानी त ॿी ईद ते बि थी वेंदी, पर बाबा खे ज़िद त लाहिण जी कोशिशि कजे। सम्झी वियसि, मतिलब त सलीम जो रिश्तो तय कजे, ईअं न? ओ इते रखीसि। मां त सम्झंदी हुअसि त तव्हांखे दिमाग़ ई कोन्हे को, पर ख़ैर अॼु मूंखे ख़बर पइजी वई त माण्हू दिमाग़ खां बग़ैर बि सम्झी सघे थो। न ईअं वरी कीअं? दिमाग़ खां सवाइ माण्हू का बि ॻाल्हि नथो सम्झे। ॾिस, तूं त सम्झी थी न मुंहिंजी ॻाल्हि। मां सम्झी वियसि त तूं सलीम जी मंगणी कराइण थो चाहीं, हा न?
ओहो बेगम बेगम मूंखे बाबो प्यारो आ। पर मूंखे प्यारो नाहे। हा त बसि पोइ ठीकु आहे, वञा थो पंहिंजे सहुरे साहिब ॾे ऐं वञी ॿुधायांसि थो त हुनजी धीअ खे पंहिंजो पीउ प्यारो नाहे। ग़लति, बिल्कुलु ग़लति। तोखे त दिमाग़ ई नाहे। मूं पंहिंजे पीउ जी ॻाल्हि नाहे कई, मूं त तुंहिंजे पीउ जी ॻाल्हि कई आहे। बेगम बेगम पीउ पीउ हूंदो आहे, पोइ भले कंहिंजो बि हुजे। पर हाणे हिकु ॻाल्हि ॿुध। चङो, चओ। ॾिस बेगम, बाबे सॼी ज़िंदगी असांजूं ज़रूरतूं पूरियूं करण जे लाइ पंहिंजी ज़िंदगी दाव ते लॻाई। हाणे असांजो बि त फर्ज़ु आहे न, ॿियो त ठहियो पर हिकिड़ो ॾंदु हणाइण वारी ख़्वाहिश त पूरी कयूं न। त पोइ तूं बि त पंहिंजे औलाद लाइ पीउ आहे न, हाणे पंहिंजी ज़िंदगी दाव ते। आउं बि बाबे जे लाइ पंहिंजी ज़िंदगी दाव ते लॻाए छॾींदुसि, छो जो पीउ ख़ुशि त जान ख़ुशि। त पोइ बसि ही घर ऐं ही तूं, मां वञाई थी पेके। सची? त पोइ किराए जा पैसा अथई या उञाई, छो जो असीं ख़ुशीअ में ख़र्च खां कोन घबराईंदा आहियूं। ॾाढो अची वियो मैदान में ओ जमालो, ॾाॾे जे मथां घोरिया घोट मां ओ जमालो, हाणे मुंहिंजी शादी थींदी पकी ओ जमालो, ओ जमालो, वाह वाह जमालो, वे वे ना वे 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 वे। बाबा अब्बा पुट वञई ते मुंहिंजा उस्बा। ॾाॾा सची ॿुधा, तोखे मुंहिंजी सिक लॻी या अम्मा फोन कई अथई? भल सिक में त सीनू सुम्हणी कोन पियो ॾे, पर मां न फोन ते आयो आहियां न सिक ते। ॾाॾा ॿियो ॾे हाल वाल, कॾहिं आयो आहीं? चङो टाइम थियो आहे अब्बा। बसि मां सम्झी वियुसि ॾाॾा, तोखे मुंहिंजी चिंता हूंदी। वाह वाह पुट, वॾो ॻाल्हाइण सिखी वियो आहे। ॾाॾा मां अम्मा खे ॾिसां कमु मां, पोइ तोखे बादशाही जी ॻाल्हि ॿुधायां थो। लेखो लथपथ कंदे छा? अॻे मां तोखे बादशाहनि जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदुसि, हाणे तूं मूंखे ॿुधाईंदे। ठही था पऊं ॾाॾा, मूंखे थोरो कमु आहे, मां शहर मां थी मोटी थो अचां। ठीकु आहे पुट, तूं पंहिंजा कम भले लाइ। अम्मा हुनजो पुटु नाहे। अम्मा छा थियो? हा, जेको थियणो हो उहो त थियो। छा मतिलबु? मूं पिणे सां ॻाल्हि कई, पर हुन त लकीर ई कढी छॾी। अम्मा लकीर जा फ़क़ीर थींदा अथई, असां अमीरनि जो लकीरनि सां छा? अड़े मुंहिंजा भोला चरिया पुट, पिणे जवाबु ॾेई छॾियो। अम्मा आख़िर चयईं छा? छा वरी छा चवंदो, इहो ई चयईं त मङणी नथो करे सघां। बाबा छो मङणी करे? मङणी त मां कंदुसि न। तूं त तॾहिं मङणी कंदे न जॾहिं तुंहिंजो पीउ करे न। मतिलबु त ॻाल्हि हिते पुगी आहे, बाबे जी शादी थींदी ऐं पोइ मुंहिंजी शादी थींदी। कंहिं चयो आहे तोखे त तुंहिंजो पीउ शादी कंदो? अड़े चरिया, मुंहिंजे हूंदे शादी करे त उन सिसी न लाहे छॾियां। अम्मा तो पाण ई त चयो, जॾहिं बाबो मङणी कंदो पोइ तुंहिंजी मङणी थींदी। अड़े चरिया, मुंहिंजी ॻाल्हि खे अहिड़ो रंग ॾिनई जो मां खून करण पई वञा। अड़े मुंहिंजा चरिया पुट, आइंदा अहिड़ी ॻाल्हि न कजां। एतिरे में ख़ैर, पर तूं इहो त ॿुधा त तूं चवीं छा पई? अड़े मुंहिंजा पुट, मां त इहो थी चाहियां त पिणे हा करे त तुंहिंजी मङणी थिए। अम्मा इहा त मूंखे कहणी आहे न, पोइ बाबू हा छो करे? हा पुट, हू घर जो वॾो आहे, रिश्तो तय करणु, मञणु, वरी मङणी जो ख़र्च करणु, इहो सभु त पिणे ई कंदो न, ॿियो केरु कंदो? अच्छा, मां वरी ॿियो कुझु पियो सम्झां, पर बाबा तोखे बि इनकार कयो, वॾी ॻाल्हि आहे। इनकार करण जी त हुन में ताक़त ई नाहे, पर पिणे जे वस में बि नाहे। माना त ॾाॾे जे चवण ते इनकार कयईं न। बकर जो ऐं तुंहिंजी मङणीअ जो ख़र्च, इहे ॿई तुंहिंजे ॾाॾे ते थींदा। छो अम्मा, इहो बि शादी थो करे या? न न, ईअं थियण मां न ॾींदुसि।
बाबा बसि ॾाॾे खां उथे ॾाॾा खे मञाइण को मसइलो ई कोन्हे को। अड़े पुट कंहिंसां शर्त रखी आयो आहे? शर्त रखे आयो आहे त शादी करे ईंदुसि। हाय हाय, तुंहिंजे मथे में त रुगो शादीअ जी मंगणी वेठल आहे, ॿियो कुझु न। अम्मा ही मुंहिंजो मथो आहे, को शादी हाल न आहे। भला इहो बि त ॿुधा ॾाॾो कहिड़ी शर्त रखी आयो आहे? तुंहिंजो ॾाॾो ॾंद हणाइण आयो आहे। हा ख़ैर आहे, ॾाॾो ॾंद हणाईंदो ऐं मंगणी बि थी वेंदी, बाक़ी ॾिठो वेंदो बाबा उथियो अलाए न। अड़े अबा, उहो पिणे उथी केॾां वेंदो, उते ई हूंदो। मां ॾिसां। सुबुह थी आहे अलाए कान थी आहे। हुजूं ॻोठ में त सिज पाण उथारे आहे। हिते शहरनि में खुॾड़ियनि जहिड़ा घर, सिज जी ख़बर ई कान थी पए। ॾाॾा बाबे सां वॾी कचहरी करे आयो आहीं। हा पुट, पिणे सां को ख़ासि कमु हुई? ॾाॾा कमु ख़ासि कोन, कम जी हैसियत कहिड़ी आहे? माण्हूअ जो मान आहे। भला सुबुह थियो या न? ॾाॾा थकियो आहियां त ज़ोर ॾिए। न पुट, मूंखे ज़ोरनि जी आदत न आहे। चवीं थो ज़ोर ॼारायां, पर ज़ोर ॼाराइण जहिड़ो आहीं न। नथो सम्झां, गुजारत त न ॾिनी अथई। वाह ॾाॾा वाह, तूं त ॻाल्हि ई कोन थो सम्झी। इहो ई त, लटो कपिड़ो चङो हुजे, वॾा संगत जे साम्हूं बेइज़ती न कनि। ॾाॾा तूं त आहीं म्यूज़ियम में शीशे में रखण जहिड़ो, तोखे त घरां ई ॿाहिरि न कढिजे। बसि इहो शर्त वारो मुक़ाबिलो खटे अचां, पोइ तूं पंहिंजी ख़्वाहिश ज़रूरु पूरी कजां। हे कहिड़ो तरीक़ो आहे? काल कयां थी, अटेंड ई नथो करे। शुक्र आहे काल देरि सां सही पर अटेंड त कई आहे। किथे गुम आहीं? तोखे कुझु थिए नथो? इश्क थी वियो आहे, उन खां पोइ बचो छा आहे जो ॿियो कुझु थिए? मिस्टर सलीम प्लीज़। कसम सां मिठी, मां ॿार न आहियां रहियो जो रांदीकनि सां रांदि खेॾां। पर हाणे तुंहिंजी दिलि भराणी न आहे। अलीज़ा एतिरो ॻाल्हाइण किथां सिखी आहीं? पाण त हिकिड़े स्कूल में पढ़िया आहियूं। हिन वक़्तु तूं मुंहिंजी अहसास ऐं दिलि खां खेॾी रहियो आहीं। जेका तो पटी पढ़ाई आहे न, उहा काफ़ी न आहे। छॾ ॿियूं ॻाल्हियूं, छा थियो? दिलि थी चवे थधो साह भरियां, पर कसम सां गर्मी एतिरी आहे जो ॻाल्हि ई न पुछ। गर्मी आहे सर्दी आहे, मां कुझु नथी ॼाणां। कॾहिं था अचनि तुंहिंजा वालदेन? बसि सम्झ, कमु थी वियो आहे। वाकई? ॿियो न त, सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे। कहिड़ी? जेको प्लान ठाहियां थो न, उहो फ़िलाप थो थी वञे। वॾी ॻाल्हि आहे। ॾिस न अलीज़ा, केॾी ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे। मूं तोखे चयो बाबा खे मंगणी लाइ चवां थो, पाण केॾो ख़ुशि थिया हुआसीं, पर बाबा पंहिंजी ख़ुशियुनि ते पाणी फेरे छॾियो आहे। वॾी ॻाल्हि आहे। अगरि 11,000 मेगावाट बिजली बल्ब न ॿारे सघे त उन में असांजो कहिड़ो ॾोह? नेट किसो ख़तमु थी वियो न। ॾिस न, मां केॾो ख़ुशि नसीबु आहियां जो मुंहिंजी ख़ुशियुनि में ॾाढो बि ॻोठा अचे पहुतो आहे। मूंखे लॻे थो ॾाढो थियो आहे, मां काल कटियां थो, तोसां थोरी देरि खां पोइ ॻाल्हायां थो। हा पुट, हिते शहर में त राति केॾी वॾी थी थिए। असांजे ॻोठ में त असांखे ख़बर ई न पवंदी आहे त राति कॾहिं फुटी कॾहिं खुटी। बाबा साईं, हिते राति सियारे जी हुजे या सावण जी, माण्हुनि जी निंड ई पूरी कान थींदी आहे। तव्हां हलो था न मूंसां गॾु हींअर शहर, ॾिसिजो तव्हांखे माण्हू उबासूं ॾींदे नज़र ईंदा। उहो वरी कहिड़ो चकर आहे? डॉक्टर बि उबासियूं ॾींदा आहिनि छा? न न बाबा साईं, डॉक्टर उबासी नाहे ॾींदो। पंधु हलंदासीं न? न बाबा साईं, पंहिंजी गाॾी ते हलंदासीं। अब्बा, तॾहिं त हादसा जाम पिया थियनि। तूं गाॾी आराम सां हलाइजांइ। अब्बा,
हल त महल सां हलूं, वरी मूंखे ॻोठ बि अचणो आहे। अस्सलाम वालेकुम चाचा साईं। वालेकुम सलाम पुट। चाय पी। अरे ॾंदो, पी वठो चांहि, वरी अलाए मौक़ो मिलंदव न मिलंदव, छो जो सुभाणे घणी रश थींदी, मूंखे नवां ॾंद लॻंदा। बाबा साईं कमाल था कयो, ॾंदनि सां पिया ॻाल्हायो, ॾंद बि ॿुधंदा आहिनि छा? अबा, जेके खाईंदा पीअंदा आहिनि न, उहे ॿुधंदा बि आहिनि। अबा, मूं त चांहि पी वरिती, हाणे तूं बि जल्दी सां चांहि पी त पाण हलूं। अम्मा, दुआ कजां त के शींहं जहिड़ा ॾंद लॻनि। हा हा चाचा साईं, छो न, अलाह कंदो तव्हांखे शींहं जहिड़ा ई ॾंद लॻंदा। बाबा साईं ॾाढा तकड़ा आहियो, उथो हलो हलो। अब्बा ईअं न कबो आहे। मूंखे ख़बर आहे पैसनि ते कबो आहे। मां छा थी चवई ऐं तूं छा थो चवीं? ॻाल्हि जेका हले पई उहा ई पियो कयां। मंगणो मंगणो सम्झां थो, पैसनि सां ई कबो आहे। ॾिस सलीम पुट, मां ॻाल्हि पई कयां मुंहिंजे मुंहं शरीफ़ जी, इनखे ख़राबु न कर। जग जहान खां ख्वार थियण खां बहितर आहे त पंहिंजी शिकिल ई ख़राबु कयां। सियाणो थी मुंहिंजा शहज़ादा, सियाणो थी। हथ सां चरियो करे हाणे था चओ त सियाणो थी। ॾिस, मां चवां थी गिदू बंदर में बेड बि ख़ाली कोन्हनि के, इन खां बहितर अथई मानी खा, पाणी पी ऐं सदा जी। ही बि को जीअण आहे? ॿकर ई गणती अथव त क़ुर्बानी कहिणी आहे, ऐं उन खां वधीक वरी ॾाढे ॾंदनि जी अथव। मां बाक़ी कहिड़े खाते में आहियां? पुट सब्र कर, जे ॿकर क़ुर्बान नथा करे सघूं त पंहिंजो प्यार क़ुर्बान कयां, इहो चवणु चाहींदी न? न पुट, एबदार जी कुर्बानी जाइज़ ई न आहे। जाइज़ न आहे? हाणे मां करे ॾेखारींदुसि मंगणो ऐं शादी। मंगणी ऐं शादी एॾी सवली आहे मंगणी शादी, पिणे बि करण ॾिनई त थींदे ई न, ईअं वरी किथां कंदे पुट, भले पियो कोशिशूं कर। किताब हुयो औरत खे बेवकूफ़ ठाहिण जा 100 तरीक़ा। छा मतिलब? किताब न ॾिठो आहे, सिर्फ़ु ॿुधो आहे। हाणे इहो ॿुधा, इहो किताब कंहिं घणो पढ़ियो ऐं ख़रीद कयो हूंदो, मर्दनि या औरतुनि? मर्दनि घणो पढ़ियो हूंदो ऐं मर्द ई घणा ख़रीदार हूंदा आहिनि। छा जे लाइ? इन लाइ जो औरतुनि जा मर्दनि खे बेवकूफ़ बणाइण जा कहिड़ा कहिड़ा तरीक़ा आहिनि, ऐं मर्द ई घणा ख़रीदार हूंदा आहिनि। ईअं बि थी सघे थो मतां औरतूं ख़रीदार घणियूं हुजनि। उहो भला छो? औरत सोचियो हूंदो मतां मूंखां वधीक नवां तरीक़ा हुजनि त सिखी वठां। ओ मिस्टर, बार बार क्रास न कर, मुंहिंजो मतिलबु उहो न हो। कावड़ न कर, बाक़ी कुर्ब में खणी कंध कपे छॾ। हमेशह लाइ पंहिंजो कर या जुदा। घर वारनि खे डेडलाइन ॾी छॾी आहे, ईद खां पोइ कमु किटली थी वेंदो। लुकमान, होशियारी वठ, शर्त मुताबिक़ कन कपाइण लाइ काती तिखी कराए रख। छा जो? मुक़ाबिलो त मां ई खटींदुसि सॼे ॿकरे खाइण जो। तूं हवाल भले पियो कर, पर जॾहिं ही मुक़ाबिलो शुरू थींदो न, इहो सॼो ॿकर मां खाई ॾेखारींदमि, ऐं पोइ तुंहिंजो वात किटलीअ जहिड़ो थींदो, किटलीअ जहिड़ो। छा पियो करीं बाबा? तुंहिंजो ॻाल्हाइण केरु सम्झंदो? अरे बाबा, दुश्मन ते दामान ज़रूरी आहे। कहिड़ो दुश्मन? अरे अब्बा, इहो लुकमान जे शर्त रखी आहे। पर बाबा हुन सां त पंहिंजी का दुश्मनी न आहे। जेको मूंखे लड़कारे ऐं मूंसां मुक़ाबिलो करे, उहो मुंहिंजो दुश्मन न त छा मुंहिंजो सॼण आहे? बाबा साईं, ही हिकु रांदि आहे, ऐं रांदि खे रांदि सम्झो, जंग न सम्झो। पुट, ही का ॿाराणी रांदि कोन्हे। छॾियो बाबा, हाणे इहा बि का शर्त आहे? अरे अब्बा, तूं वञी पंहिंजो कमकार कर, मूंखे छॾे ॾे।
ठीकु आहे बाबा, छॾियमि, पाण ॼाणियो, पंहिंजा कम ॼाणियो, ऐं हलां थो। ॾंद केरु हणाईंदो? उनजो टाइम थींदो त हलंदासीं। नाराज़ न थी पुट, तुंहिंजा ॿाराणा ज़िद बि सभु यादि अथमि। छा ॻाल्हि आहे, ख़ैर त आहे, मुंहुं सुॼायो वेठी आहीं? केरु थो चवे त मुंहिंजो मुंहुं सुॼल आहे? मुंहिंजो मतिलबु आहे त कहिड़ी ॻणती में वेठी आहीं? गणतीअ में छो वेठी आहियां? मां त ड्राइंग रूम में वेठी आहियां। परेशानी कहिड़ी अथई? साए, नीरे, पीले हर रंग जी परेशानी आहे मूंखे। ॾिस ॾिस ॾिस, तूं ॻाल्हि खे वञी थी वधाईंदी। अच्छा, त ॻाल्हि मां थी वधायां? ॻाल्हि काथे वधी आहे? अञा त हिकु शइ जी बि ॻाल्हि न आहे थी। ओ मुंहिंजा मुर्शिद साईं, तूं ई खणी ॿुधाए त करिणो छा आहे? ओ, त तोखे ॼण ख़बर ई न आहे, है न? ॿुधाईंदीअ त ख़बर पवंदी न। केतिरा भेरा चयो अथमई, ईद अची सिर ते बीठी आहे। सिर जा क़िस्म आहिनि ॿ, हिकिड़ी सिर उहा जंहिंसां जाइ ठहंदी आहे, ऐं ॿियो सिर माना त मथो। तोखे कीअं ॿुधायां? तूं त मूं ते चिड़ियल आहे न, मुंहिंजे त मथे में ई सूर पइजी वियो आहे। अड़े चरी, मुड़ुस त हूंदा ई ज़ालुनि जे लाइ मथे जो सूर आहिनि। इहा का नई ॻाल्हि थोरी आहे। अल्लाह खे मञ, कुझु मुंहिंजी शॉपिंग लाइ बि सोच। शॉपिंग लाइ सोचींदुसि त चरियो थी वेंदुसि। थी वेंदुसि छा मतिलब? तूं त आहीं गाय ॼम खाई तूं चरियो आहीं। ठीकु आहे, हूं बि मथो का खाइण जी शइ त आहे कोन। मां चवां थी, मुंहिंजे ॻाल्हाइण ते गौर कर। वरी छा थियई? तुंहिंजी ॻाल्हि ते गौर करे रहियो आहियां। मां त अड़जी वयसि तो। ॾिस, इहो अथई मुंहिंजो हुनुर, मुंहिंजी ज़ुबान जा लफ़्ज़ तूं पाण पई ॻाल्हाईं। मां त अड़जी वयसि तो। ॾिस ॾिस, वरी मुंहिंजा अल्फाज़। आख़िर तूं पंहिंजो पाण खे सम्झी छा थो? मजबूर मुड़ुस, जंहिंजे मथां ख़्वाहिशुनि जा जबल किराया पिया आहिनि। मोहतरम जनाब वालिद साहब, अचो अचो वेहो। अबा, तूं बञा रहियल आहीं, भले हण ॿ टे पंहिंजनि ख़्वाहिशुनि जा तीर सीने। छा थियो बाबा? ख़ैर त आहे? बाबा गाबा छाबा सभु सम्झां थो। चवंदा आहिनि न त कमु पवण ते गॾ खे बि गाबो चइबो आहे। तुंहिंजनि ख़्वाहिशुनि खे बि सम्झ। बाबा साईं, छो भला तव्हांखे मुंहिंजी ख़्वाहिश अज़ीज़ न आहे? ओ मियां, अज़ीज़ जो नालो न खण, उन सां मुंहिंजो ठाह न आहे। बाबा साईं, अज़ीज़ सां भले ठाह न हुजे, पर मूं कहिड़ो ॾोह कयो आहे? पर मूं कॾहिं चयो त तो कहिड़ो ॾोह कयो आहे? बाबा साईं, अव्हां वॾा आहियो, अव्हां हर बार खणी सघो था। अल्लाह पाक अव्हांखे ताक़त ॾिनी आहे। मूंखां वॾो मुंहिंजो बाबा वेठो अथई, उनखे चयो त तुंहिंजो ॿार खणे। वाह बाबा साईं, कमाल था कयो। कमाल त कंदुसि पुट, अञा कयो न आहे। बाबा साईं, अव्हां छा पिया सम्झो? हिकु ईद, ॿियो अव्हांजे पुट जूं ख़ुशियूं, इन खां वधीक अव्हांखे छा घुरिजे? सुकून घुरिजे पुट। सुबुह खां वठी असुल साइकिल जे फीते वांगुरु पियो फिरां। होॾां बाबे जे ॾंदनि जो मसइलो, ऐं होॾां वरी तुंहिंजी माउ जूं फरमाइशूं, ऐं हिते वरी तुंहिंजूं ख़्वाहिशूं। छा पियो थिए? छा पियो थिए? साईं मुंहिंजा, गौर गौर पियो थिए। छा ते? अव्हां ते, बाबे ते, औलाद ते। त पोइ
आख़िर किसो किथे पहुतो? किथे पहुतो? किसो इते पहुतो आहे त आऊं अव्हां जी ख़्वाहिशुनि उमेदुनि ते पूरो लहण वारो आहियां, उन्हनि खे पूरो करण वारो आहियां। पर छा कजे, किसो इजाज़त ई कोन थो ॾे। खुराए खीसे खे त मां थी हुनजी ख़बर वठां। लीड़ू लीड़ू न कयोमांसि त मुंहिंजो नालो बि ख़ैर अली जी ज़ाल न आहे। ओ इते रखीसि न, खीसे या असुल खंदा कढी छॾिजां। हा, असुल सिर विञाए छॾिजांसि। न हूंदो खीसो, न हूंदो पैसो, माण्हू असुल सुकून सां सुतो पियो हूंदो, असुल जान ई छुटी पवंदी। बसि अलाह ख़ैरु कंदो। तव्हां अॼु कमु छॾाए वठो, उन खां पोइ वेही सोच वीचार कयूं था। अड़े साईं, तव्हां इहो असां ते छॾे ॾियो त असीं छा छा कंदासीं। बसि जेको सदाई मुंहिंजो मतिलबु आहे, जेको रोज़ रोज़ कंदो आहीं उहो न कजां। छा कंदो आहियां मां रोज़ रोज़? उहो गंद ॿियो छा? अलाए आऊं वरी अलाए छा पियो सम्झां। छा पियो सम्झी? चयमि त सही, अलाए छा पियो सम्झां। हूअं मां वरी सम्झमि त अलाए छा पियो सम्झ। चङो छॾे हिन ॻाल्हि खे, भला ॿियो ॾे हाल अहिवाल, सभु ख़ैरु आहे न? ओके साईं ओके, जाॾे पेर ताॾे ख़ैर। बिल्कुलु। अचो बाबा साईं, अचो वेहो वेहो। अरे अब्बा, तव्हां हिते वेठा आहियो? बाबा साईं हिते न वेहूं, खुद ते वेहूं छा? अरे बाबा, होॾे डॉक्टर वटि हलणो हो न। अड़े बाबा, माफ़ कजो बाबा, मूंखां त ॻाल्हि ई विसरी वई। बसि हलूं था बाबा, कपिड़ा मटाए इहो हलूं था। अब्बा, ॾंद हणाइण था हलूं कहिड़ो वरी निकाह पढ़ाइण था हलूं? ठीकु है बाबा साईं, जेका तव्हांजी मर्ज़ी। थी सघे थो तकड़ में कोई नुक़सान न थिए। कहिड़ो नुक़सानु थींदो? मिसाल जी तौरु ॿई जे घर खां निकिरी हलूं, रुगो बदनामी ई मिलंदी न। उहा त का ॻाल्हि आहे ई न, पर मुंहिंजा त माइट राज़ी आहिनि। राज़ी त मुंहिंजा माइट बि आहिनि, पर इहो क़दम मूंखे सुठो नथो लॻे। डार्लिंग, पुॼी न सघिजे त भॼणु कमु वरियार मंजू आहे। ज़िंदगी हिकु ख़ूबसूरत तोहफ़ो आहे कुदरत जो, उनखे बदसूरत न बणाइजे त बहितर आहे। त इन्हनि कननि सां घणेई दोल वॼंदे ॿुधा हूंदई, पर हाणे जेके ॿुधणा अथई ॿुधी वठ। हवाल छॾ, कुझु कोन थींदई। मुंहिंजे पुट मुंहिंजे मथां खोड़ सारा पैसा ख़र्च कया आहिनि। बाबा साईं, इहो वरी कंहिंसां पिया ॻाल्हायो? बंदि कयो फोन खे, हाणे छॾियो। छा पिया कयो तव्हां? अरे बाबा, हिन लॿारीअ जी ॿटाकत ॿुध। चवे थो त ॿ ॿूटियूं कोन खाई सघंदे। अरे हिन खे कहिड़ी ख़बर त असांजा खीर पीतल ॾंद आहिनि। असां उठनि जा उठ गिरकाए वियासीं। पर बाबा साईं, ॾंद के मुक़ाबले जे लाइ हूंदा आहिनि छा? ॿियो न त ॾंद ॾेखारणा हूंदा आहिनि। पर बाबा साईं, हिकिड़ो मिंट बाबा, ॻाल्हाए वठां फोन ते। हलो जी जी, ख़ैर मोहम्मद पियो ॻाल्हायां। छा डॉक्टर साहब गुज़ारे वियो? पर इहो कीअं थो थी सघे? ठीकु आहे, ओके, अल्लाह हाफ़िज़। बाबा साईं, बाबा साईं, तव्हां रोयो छो था बाबा साईं? तव्हां फिक्र न करियो बाबा साईं, पाण कंहिं ॿिए डॉक्टर खे ॾेखारींदासीं। ऐं तव्हांखे ॾंद ज़रूरु लॻाईंदुसि।
इहो मुंहिंजो वाइदो आहे तव्हां सां बाबा साईं। बाबा साईं हौसलो कयो, हौसलो कयो। ख़ैर आहे बाबा साईं, का ॻाल्हि कान्हे। ऐं तव्हांखे दम ज़रूरु लॻाईंदुसि। तव्हां ॾाढा मुक़ाबला कजो, गोश्त खाइजो, ऊटियूं खाइजो, हा न? हरू भरू ॾाॾे विञाया पैसा, हणाए ई नंद, थींदो हाणे वर्ल्ड चैंपियन। छा मिलियो ॾाॾे खे? अब्बा ॿिन्ही पीउ पुटनि जो ज़िद हो, अॻे या पोइ तॻे वया पैसा फोकट में। असांजी ख़्वाहिश जो ख़्यालु न कंदव त? वधीक न पुट, पर ॻाल्हि हक़ जी आहे। ॾिस अब्बा, मां हिकु ज़ाल ज़ाइफ़ा आहियां ऐं मूंखे हिकु दफ़ो हिकु अक़लमंद माईअ ॿुधायो हो त मुड़ुस खे ईअं आज़ादु न छॾिबो, कंहिं न कंहिं मसइले में अटकाए रखिजांसि। छो? चवंदा आहिनि त मर्द आज़ादु हूंदो न त वतंदो दिलि ॿाहिरियूं कंदो। इन जो मतिलबु त जेका मुंहिंजी ज़ाल थींदी उन जा बि कोई कन भरींदो? अलाए त छो मुंहिंजे पुट खे केरु क़ाबू करे त उन जूं पोयूं पीढ़ियूं बि अड़ायांसि। बसि अॼु मूंखे ख़बर पई, बाबो वीचारो हक़ ते आहे। इहो तुंहिंजो इख़लाक़ आहे? मां सां ईअं ॻाल्हाईंदे? अमा, जे अख़लाक़ न आहे त उन में बद अख़लाक़ी कहिड़ी आहे? त पोइ त पिणे हक़ ते आहे न, मां न हक़ ते आहियां। पंहिंजे नाहक जी सुल्तानी गवाब त पाण पई थी। बसि अमा, मूंखे हाणे शादी नाहे करणी। अड़े अब्बा वेह त सही। बाबा साईं, ही तव्हां छा पिया करियो? तव्हांखे ॻाल्हि सम्झ में छो नथी अचे? कोन थींदो मुक़ाबलो। आहे बि तूं वॾो वज़ीर ऐं मुशीर, जेको तूं मुंहिंजो मसइलो हल कराईंदे, हाणे त मुंहिंजा ॾंद बि कोन सघे। ऐं हींअर ई तो तव्हांजो मसइलो हल कयां। चाचे लुकमान खे हींअर ई तो फ़ोन ते ॻाल्हायां। ॾिसो तव्हांजो मसइलो हल थी वेंदो। अस्सलाम वालेकुम चाचा लुकमान, कहिड़ा हाल अथई? ख़ैरल पियो ॻाल्हायां कराचीअ मां। अब्बा चइजांसि त बाबो समुंड में ॿुॾी मरी वियो, हाणे सॼी उमिरि ॻोठु कोन ईंदो। बाबा कहिड़ियूं ॻाल्हियूं पियो करी? ख़ैर घुर, अलाह साईं मुंहिंजी हयाती बि तोखे ॾे। चाचा साईं, दरअसल ॻाल्हि हीअ त मुंहिंजो पुटु आहे न सलीम, उन जी मंगणी आहे। इन करे मूं बाबे खे पाण वटि हिते तरसाए छॾियो आहे। सो बाबो हिन ईद ते ॻोठु कोन ईंदो। चाचा, बाबो सॼो ॾींहुं तुंहिंजी पचार में आहे। चाचा, खाइण जा मुक़ाबला था कयो? मूं बि बाबे खे अहिड़ा त ॾंद हणाया आहिनि, बाबो त असुल टिपा पियो ॾे ख़ुशी में। मूं त हुनखे बंदि करे छॾियो आहे कमरे में तालो हणी। किथे ईअं न थिए जो बिना ॿुधाइण जे ॻोठु अची निकिरे। न न चाचा, बसि बसि तव्हां बेफ़िक्र थी वञो न, बाबो ॻोठु कोन थो अचे। हमारी शर्त छुटी। हा, तव्हां ख़ुशी सां ईद कयो। हा, ऐं ॻोठ में सभिनी खे सलाम चई छॾिजो। ठीकु आहे चाचा साईं? हा हा, न न न न बाबो कोन ईंदो ॻोठु, कोन ईंदो, तव्हां ॾिजो न। हा हा, ठीकु आहे चाचा साईं, ठीकु आहे, माशाल्लाह। अरे छोरा, तूं वरी छा जूं झुमरियूं पियो हणी? ईद खां पोइ मुंहिंजी मंगणी थी थिए। वाह, पटड़े बत खे छॾ, सीरो थी वञे न त वाह जहिड़ो मज़ो थी वञे। ही आहे छा? कहिड़ो तमाशो आहे ही? ही सभु छा पियो थिए? मूंखे बि त ॿुधायो। वेहो वेहो। ख़ुशीअ जी ख़बर आहे, हर को पियो ऑर्डर ॾे। अव्हां बि हुकुम कयो अमा सरकार। मतलब त ईद थींदी? मंगणी बि थींदी, कुर्बानी बि थींदी। जंहिंजो नसीब, असांजा पैसा डॉक्टर जे नसीब में आहे, जेके हुनखे मिलिया। अस्सलाम वालेकुम अता गुलाम कादिर। कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ठीकु? अलाह जो शुक्र आहे। अदा हू जेको असांजो ॿकर बीठो आहे न तव्हां वटि, हा, ईद लाइ जेको वरितो होसीं कुर्बानी जे लाइ, हा, उहो सुभाणे असांखे पहुचाए वञो महिरबानी करे। हा हा, ठीकु आहे, ठीकु आहे। ओके, अलाह हाफ़िज़, अलाह हाफ़िज़।
बकर सुभाणे पहुची वेंदो हाणे बाक़ी अञा हिकिड़ो फोन हा हिकिड़ो फोन अस्सलाम वालेकुम अदा साईं कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो ठीकु ठाक चाक चङा भला अलाह जो शुक्र आहे अलाह जो शुक्र सभु ख़ैरु लॻो पिया अवां ॾे सभु ख़ैरु आहे जी जी दरअसल ॻाल्हि इहा त असां सुभाणे तव्हां वटि बचन सूधो ईंदासीं जी जी हा अॼु असां वञूं पिया बाज़ारि कुझु ख़रीदारी करणी आहे ॾियण वठण जे लाइ जी 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 न न इनशाला असां सुभाणे तव्हां वटि पहुची वेंदासीं जी जी अदा महिरबानी महिरबानी